अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। सदकल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। को भी लब खामोश न रहे, सबई मोहब्बत सा सोने नबी ऐं आले नबी ते दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व अला वालिदैहि व आलिहि व सहबिहि अजमईन। क्या शान तू पुछ दई सोहणे दा, ओ जेड़ा नबियां दा सुल्ताने। लगे तो थक जी पिया हो। क्या शान तू पुछ दई सोहणे दा, जेड़ा नबियां दा सुल्ताने। इशारा करके चन्चा तोड़े बू जहल खड़ा हैराने। मेराज दी शब ओ नमाज पढ़ावे, एहो हुक्म पाक रहमाने। मुकदी गल करमी तू मुकाचा, ओंदे शान दे विच कुरान। पर दीन दा मालिक सोहना है, इस्लाम दी जान हुसैन। केड़ा केड़ा करबला वारे हुसैन सा मोहब्बत रखो दा वरी जो सुभान अल्लाह। दीन दा मालिक सोहना है, इस्लाम दी जान हुसैन। जिह कुफर दा सीना चाक किता, उस तीर दा नाम हुसैन। दर इस्लाम दी दुनिया ते ततहीर दा नाम हुसैन। मैं दानिश क्यों ना फखर करा, जो मेरे पीर दा नाम हुसैन। अतकणी हुसैनियत हुसैनियत। अल्हम्दुलिल्लाह सा सुन्नन जो जलसो मीलाद जो हुजे या यारी जो हुजे, उनमें अल्हम्दुलिल्लाह तौहीद भी बयान थींदी आ, रिसालत भी बयान थींदी आ, सहाबा जो जिक्र भी बयान थींदो आ, त करबला वारे हुसैन जो भी जिक्र थी। मैं दानिश क्यों ना फखर करा, जो मेरे पीर दा नाम हुसैन। और कुरान की आयतों का कबीला हुसैन है। कुरान की आयतों का कबीला हुसैन है। हम गरीब सुन्नियों का
हीला हुसैन है। और जिस शख्स की रसाई नबी तक न हो ए दोस्तों, उस शख्स का इस जहां में उस जहां में वसीला हुसैन है। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या बद हमदुसलात। मुंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, हर साल वांगुर हिन साल बि ॻोठ सुल्तान फराश जे गयूर आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आशिकाने औलियाए किराम जे ताउन सा साईं हजरत मौलाना दाऊद अहमद अत्तारी ऐं उन जे साहबजादे फर्जंदे अर्जमंद मौलाना अहमद रजा खान अत्तारी जे ज़ेरे निगरानी में एड़ो पुरनूर प्रोग्राम यारी शरीफ जो सजायो विंदो आ। माशाअल्लाह तवां जो मजमो दिसी दिल बाग बहार थी वई। हिकड़ो मजमो हुंदो आ निंड पियल, पर अल्हम्दुलिल्लाह अवां सुजाग वेठा आयो। हिकड़ा हुंदा आहिनि मजबूरी जे खातिर वेठल, पर अल्हम्दुलिल्लाह अवां मजबूरी न बल्कि तवां के मदीने वारे जी नौकरी विहारियो आहे। नौकरी तवां बि ॾियो पिया, पर जेके हे इंतजामिया वारा जन के वासकोटी पातल्ला नौकरी ही बि ॾियनि पिया। तव्हां आशिक वेठा आयो अदब सां इश्क सां ॿुधो वेठा, पर हे तव्हां जा नौकर लगा वेठा आहिनि। इन लाइ न हिननि के पघार तनखा, बल्कि इन जे लाइ त आमिना जो लाल राज़ी थिए ऐं महबूब मुस्तफ़ा जो बचड़ो दस्तगीर लजपाल राज़ी। सो अल्लाह कंदो जेके तावन कन था जानी माली, अल्लाह कंदो त उन्हनि जे माल में, इज्जत में, कारोबार में बरकतूं अता थींदियूं। अल्लाह कंदो तिन ॻोठ जो फसल बि बरकतन वारो थींदो, अनाज बरकतन वारो थींदो। तव्हां जेके कुर्ब जा कदम खणी आया आहियो, अल्लाह कंदो त विख विख जे बदले अवां के अजर अज़ीम अल्लाह अता फरमाइंदो। तव्हां ते ता पाड़े मां आया आहियो, पर असांजा दोस्त साईं शाहनवाज अहमद ऐं मोहम्मद यासीन रिंद साहब, ओ असांजो तव्हां जो इश्तिहार ॾिसी नवाब शाह खां हली आया आहिनि। ही मोहब्बत आहे हिननि जी। अल्लाह ताला तव्हां सां गॾोगॾु हिननि खे बि मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाइंदो। टाइम जी तकाज़ा ॾिसंदे त मुंहिंजा दोस्तो अॼोको प्रोग्राम यारी शरीफ जे सिलसिले में सजायो वियो आहे। ऐं माशाअल्लाह रुगे सुल्तान फराश जे ॻोठ वारा यारी न मल्हाईंदा आहिनि, बल्कि झर झंग में अल्हम्दुलिल्लाह दस्तगीर सां मोहब्बत रखण वारा आहिनि। सिंध त सिंध, पंजाब त पंजाब, पर तव्हां के बलोचिस्तान जे अंदर मां ॾेखारिया त जिथे न पानी आहे, जिथे न शहर आहे, जिथे न साईं मुंहिंजा अहिड़ो को वॾो कारोबार आहे, पर उते बि दस्तगीर जा दीवाना हर महीने हर साल वॾे पैमाने ते यारी शरीफ मल्हाईंदा आहिनि। वरी चओ सुभान अल्लाह। मां तकरीबन काल आयो आहियां, साईं मौलाना दाऊद अहमद के टाइम ॾिनल हुयो। काल तकरीबन 12 बजे आयो आहियां। रात मोरो में महफ़िल हुई, वरी अॼु राति हिते महफ़िल आहे, वरी सुभाणे मुंहिंजी रवानगी आहे बलोचिस्तान तकरीबन 28 तारीख़ ताईं। इहो सभु मुंहिंजो कमाल न आहे, मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जो कमाल आहे, जो उन जी सनाखानी कंदे इन फ़क़ीर खे इज़्ज़त मिले।
जे हिन नाचीज़ के इज्जत मिले थी त ॿुधायो फराश बिरादरी के इज्जत मिलंदी के न? इन्हनि आशिकन के मिलंदी के न? अल्हम्दुलिल्लाह असां हर वली सां मोहब्बत रखण वारा आहियूं। ईअं न आहे त असां सिर्फ़ दस्तगीर जी यारी मल्हायूं था त रुगे दस्तगीर सां मोहब्बत रखूं था। अल्हम्दुलिल्लाह असां कलंदर सां बि मोहब्बत रखूं था, भिटाई सां बि मोहब्बत रखण वारा आहियूं, सचल सरमस्त सां बि मोहब्बत रखण वारा आहियूं, समन सरकार सां बि मोहब्बत रखण वारा आहियूं। त सोने कराची जे लाल अतार सां बि मोहब्बत रखण वारा, रोज़े धड़ी रहबर सां बि मोहब्बत रखण वारा आहियूं, मातली वारे साईं सां बि मोहब्बत रखण वारा आहियूं, सोने मोरे वारे दिलबर साईं सां बि मोहब्बत। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्निन जो अकीदो आ, इहो अकीदो आहे त असां हर वली जी इज्जत कंदा आहियूं, हर वली सां मोहब्बत रखंदा आहियूं। पर सभिनी वलीयन में यारो जेकॾहिं असांजी मोहब्बत आहे सोने दस्तगीर सां, इन जे लाइ असां हे सालानी यारी सुल्तान फराश जे ॻोठ जे पासे कब्रिस्तान जे अंदर मल्हाईंदा आहियूं त मदीने जो मीर राजी थे त सोनो दस्तगीर राजी। इहो अकीदो आहे कि न? इहो अकीदो आहे कि न? या माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न? अल्हम्दुलिल्लाह जिथे अमीर अहले सुन्नत जो फैज़ पहुचे उते रिया ॾेखाव न बल्कि मदीने वारे साईं खे राज़ी करण ऐं अल्लाह खे राज़ी करण। तॾहिं त असां सुन्नी इहे चवंदा आहियूं। सुभान अल्लाह चओ त शेर पढ़ा। सुभान अल्लाह। यारी बारी जन तुंजी कैया, ॻाल्हायो नथा जेके पुठियां वेठा आहियो। यारी बारी जन तुंजी कैया, रिज़्क में बरकत तन जे पैया। जे रिज़्क में बरकत न पवे हा न, हिकिड़ो साल कयो आ, ॿियो साल कयो आ, टियों साल, पर हर साल जेको हे ख़र्च करे माण्हुनि जे लाइ लंगर, हे लाउड डेकोरेशन, साईं मुंहिंजा हेॾो इंतज़ाम करण, मालूम थियो त बरकत मिले थी तॾहिं ख़र्च थिए थो। यारी बारी जन तुंजी कैया, रिज़्क में बरकत तन जे पैया। ओ पिरह पंजूड़ा हेल ॾहूड़ा, आइद थींदा नेठ अमीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। ओ दुनिया जा रहबर, दुनिया जा रहबर, दम दस्तगीर, कसम खुदा जो क़यामत ताई, कसम खुदा जो। जेके दस्तगीर जा मोहब्बत वारा आयो उहे हथ लोॾे, बाक़ी जेके हुन पासे आयो उन्हनि खे मां हथ मधी चवां थो त तहां ते मयार न आहे। हथ लोॾे हो कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं। फैज़ पे हर साल तू फ्रंट सीट में वेहंदो आई ऐं सुजाग तू हिकिड़ो हूंदो आई, अलाह मदीनो ॾेखारींदई। हेल इहो हिकिड़ो बोस्की जो पटको पातो त ईंदड़ साल ॿियो बि मथां लॻाइजांसि। जीअं तुंहिंजा सजण ठरन, दुश्मन के बाह लगे त अल्हम्दुलिल्लाह दस्तगीर जा मञण वारा खुश हूंदा आहिनि। ओ कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं। फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। ओ दुनिया जा रहबर, दम दस्तगीर, कसम खुदा जो, कसम खुदा जो क़यामत ताईं। हिक ॿ टे चार ॼणा निंड पियान, बाक़ी सब सुजाग वेठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हथ लोॾे कसम खुदा जो क़यामत ताईं। फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। बुढ़ड़ीअ जी जंज पाणीअ ॿोड़ी, वरी पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी। बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ ॿोड़ी, पाण पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी। मिस्कीन माई मुश्किल में आई,
जिन मन मुश्किल आए सचे आई बाहर कर सोना दस्तगीर तालिब मां मुझो मुर्शिद तू आ चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हेॾे तवज्जो कजो सब खां पहिरियां मां पंहिंजी तकरीर जे शुरूआत खां पहिरियां हिकु अक़ीदो तव्हां खे सेखारण चाहियां थो कन खोले ॿुधो ओ हाला वारा मता सुभाणे तव्हां सादे सूदे खे को घासलेटी मिले ऐं उहो चवे त बाबा यारी छाहे दस्तगीर छाहे वली छाहिन असां सुन्निन जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला जेके इज्जत अता कई आहे जेके शान अता कयो आहे असां उन्हनि जी इज्जत मञंदा आहियूं अल्लाह जे वली खे पंहिंजो दोस्त बनायो आहे असां सुन्नी उन जी इज्जत कंदा आहियूं ताज़ीम कंदा आहियूं असां हर वली के मञंदा आहियूं हर पीर सां मोहब्बत रखंदा आहियूं पर पीर उहो हुजे जेको ज़ाहिर में बाशरह हुजे बातिन में बाखुदा हुजे बेनमाज़ी के वली नायूं चवंदा मुंहिंजा दोस्तो शराबी के वली नायूं मञींदा मवाली के वली नायूं चवंदा अल्लाह अकबर असां वली उन खे सॾींदा आहियूं असां अल्लाह जो दोस्त उन खे मञंदा आहियूं जंहिंजे बारे में आला हजरत अजीमुल बरकत शाह इमाम अहमद रजा खान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फतावा रज़विया जे अंदर वली जूं निशानियूं बयान करे ॿुधायूं आहिनि असां वली उन खे मञंदा आहियूं पोइ जेके अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे जेके इज़त अता कंदो आहे उन सां असां बि मोहबत रखंदा आहियूं उन जी असां बि इज़त रखंदा आहियूं हा मता सुभाणे को चवे तबा तव्हां वलियन के सजदो कंदा आहियो तव्हां वलियन जी पूजा कंदा आहियो तव्हां वलियन जे आॾो गर्दन झुकाईंदा आहियो ओ हाला वारा कन खोले ॿुधी छॾ असां सुन्नी हर वली सां मोहब्बत रखंदा आहियूं असां पूजा रब जी कंदा आहियूं पर इज़त वली जी कंदा आहियूं प्यार वली सां कंदा आहियूं असां वलियन जी पूजा न कंदा आहियूं वलियन जी बंदगी न कंदा आहियूं असां वलियन जे आॾो निरण झुकाए उन्हनि खे सजदो कोन कंदा आहियूं असां वलियन खे ख़ुदा न समझंदा आहियूं पर ख़ुदा खां जुदा बि न समझंदा आहियूं असां वलियन खे अल्लाह न चवंदा आहियूं अल्लाह जा बाना चवंदा आहियूं रब जा दोस्त चवंदा आहियूं अल्लाह जा चूंडियल बाना चवंदा आहियूं अल्लाह जा धुड़ियल बाना चवंदा आहियूं पोइ जिन खे अल्लाह ताला विलायत जो ताज अता कंदो आहे हाला वारा कन खोले ॿुध जेकॾहिं थकिजी पियो आहे त उथी हलियो वञ जीअं ॿिया पुठियां वञनि पिया जेकॾहिं मोहब्बत में वेठो आई त हथ खणी सुभान अल्लाह चओ ख़बर पवे माशाअल्लाह माशाअल्लाह चओ सुभान अल्लाह असां वलियन के खुदा न चवंदा आहियूं असां जो अक़ीदो आहे त असां वलियन के रब जा दोस्त चवंदा आहियूं वरी चो सुभान अल्लाह इबादत जे लायक रब आहे वो अल्लाह वहदहू ला शरीक लहू आहे मुझो अल्लाह खालिक आहे मालिक आहे वली उन जा बाना आहिनि मखलूक आहिनि मुंहिंजा दोस्तो हू अल्लाह खाराए थो प्यारे थो अल्लाह ताला जेको अता करे थो असांखे दस्तगीर जे सदके के अता करे तो अब आइयो अकीदो कंहिंजो कंहिंजो इहो अकीदो हाथ खणी सुभान अल्लाह ॿुधाए सभिनी जो इहो अकीदो ऐं असां टना टन सुन्नी आहियूं साईं तव्हां जेको मौज़ू ॾिनो उन ते बि मां अचां थो पर मुंहिंजी दिलि चवे थी त महफ़िल आहे कुझु उहो बयानु कयां असां टना टन सुन्नी आहियूं
असा के को पैसे जी लालच दे त असा सुन्नी मसलक छड्यो न न असा के को नौकरी जी लालच दे असा पंजे मसलक के छडे दियो न न असा के को छोकरी जी लालच दे पंजे मसलक के छडे दियो न न असा उनन के जवाब दींदासी अरे तवा जी नौकरी के तवा जी छोकरी के तवा जी दौलत के तवा जे सोने चांदी के असा थुक बनहणो असांजे जिले नौशहर फिरोज में पैसा सोन साईं मुंजा वडा वडा प्रोजेक्ट ता के घर ठाए दीनासी तवा के प्लाट दीनासी दुकान दीनासी असांजे हिन गंदे फिरके में अचो पर जेके इश्क वारा हुया उन्हनि इए चयो थोड़ो आवाज माशाअल्लाह चाहे भी पियो था पर थोड़ो आवाज अल्लाह मदीनो ॾेखारींदम यारी जो जलसो आ जेतरो दिल खोले हलाइंदो न मुके थकायो न ॿ महीना जलसा कया अल्हम्दुलिल्लाह मुझे गले के कुछ भी न थियो आहे पर तहां जे लौड ते थोड़ो असर थे तो अल्लाह अल्लाह खुश कंदई मौला हिन किए दिस पंजे हथड़े के हलायो आहे इए हथड़ा जाली मुबारक के हली लगन चो सुभान अल्लाह असा जो ई अकीदो आ मां सुन्नी आया आयो सुन्नी ओ मां सुन्नी आया रस्ते में चौंकी आ पुलिस वारे चयो त मां फराश आया मुझो मां भी तुझो दोस्त आया हूं न मुखे पंहिंजो तारुफ करायो मां उन खे पंहिंजो तारुफ तो कराया मां सुन्नी आया मुझो सुन्नत सा बस प्यार आहे ओ मुझो इश्क आहे हिक मदनी सा बस मुझो बेड़ो पार आहे बाबा हणे गाल बुधो हिन लफ्ज़न में मां चयो जो इश्क मदनी सा है हणे जो इश्क ज़ाल सा है वो न जो इश्क मदनी सा हाथ लोडे मुझो इश्क आगे हिक मदनी सा बस मुझो बेड़ो पार आगे मां सुन्नी आया अल्लाह मुझो महबूद आगे मुझे मन जो उहो मकसूद आहे उहो हर जाए हक मौजूद आहे उहो हर जाए हक मौजूद आहे उहो मुझो पालण हार आहे बस मुझो बेड़ो पार आहे मां सुन्नी आया ओ मां चुमदो नबी जो नाम आया ओ मां वठंदो नबी जो नाम आया सब असहाबन जो गुलाम आया मां पहिरियां चयो त असां सुन्नन जे महफ़िल में ज़िक्र उन जो थींदो आहे जेके रब इज़त ॾिनी आहे सभु असहाबन जो गुलाम आहियां मुंहिंजो हर असहाब सां प्यार आहे अथलो ॾे हर सहाबी नबी अथलो ॾे हर सहाबी नबी मुंहिंजो हर असहाब सां प्यार आहे बस मुंहिंजो बेड़ो आहे मीलाद नबी जो मल्हाया थो मां नात नबी जी गाया थो मां गौ सजी यारी खावा थो मां गौ सजी यारी खावा थो हर वली सा मुझो प्यार आहे बस मुझो आखिरी मिसरो तो बुधाया मुझी असुल का उन सा कौन पवे जेको मदनी के पाण जेड़ो चवे जेको नबी के पाण जेड़ो चवे तू न सा मिट्टी माटी तो करी तू न सा भत पत तो कई तुझे पीय के केर घट वध गाल है तुझे माओ के केर गारियों दे तो के वडड़े के केर गाल है तू न सा खाइण पीण छडे विंदो आई ओ सुन्नी तुझी गैरत काने वई जेको नबी के बशर चवे जेको नबी जे नाले चवे त गैब जो इल्म ना है जेको अबू बकर सिद्दीक के गाल है जेको फारूक आसम जे बारे में घट वध गाल है जेको उस्मान गनी के गाल है तू उन सा मिट्टियों माटियों तो करी उन सा गॾजी असा जो अकीदो आ
असांजो अकीदो आ जे मुंहिंजी असल सां उन सां कोन पवे जेको मदनीअ खे पाण जहिड़ो चवे विझी धूड़ मथे में पियो थो लवे कयो कटड़ूअ खे रब ख्वारो आहे अतलो ने मां ख्वार छो कंदो सासा असांजे मौलवी ताजल ई घणो ख्वार करे चो सुभान अल्लाह कयो कटड़ूअ खे रब ख्वार आहे बस मुंहिंजो तोड़े दिल पर साई कमज़ोर आया पर दुश्मन लाइ शहज़ोर सुभान अल्लाह वाह दिल पर साई तुझे लफ्ज़न दा कुर्बान तोड़े दिल पर साई कमज़ोर आया पर दुश्मन लाइ शहज़ोर आया ओ पंजे जानिब तां जिंद घोर आया मुझो पीर सखी पगदार आहे बस मुझो बेड़ो पार आहे हथलो दे जवाब मां सुन्नी आया मां सुन्नी आया जेको सुन्नी आ हथलो दे मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुंह अर्ज पे कयो अल्लाह ताला जेके इज्जत अता करे उन जी इज्जत मन भी वो अल्लाह ताला के जमीन जे टुकरन मां के जमीन जे टुकरे के इज्जत अता कया तो उन जी इज्जत मन्यो था अल्लाह ताला ज़माने मां के ज़माने के इज्जत अता कया उन जी इज्जत मन्यो था अल्लाह ताला इंसान मां के इंसान के इज्जत अता कया उन जी इज्जत मन भी उन जी ताजीम कभी अल्लाह ताला जबलन मां कन जबलन जी इज्जत कया है उन्हनि के इज्जत ॾिनी आहे जीअं रब जो क़ुरान तो फरमाए इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह बेशक सफा ऐं मरवो अल्लाह जे निशानिन मां निशानियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो सफा मरवो जन जो नालो आहे उहे जबल आहिनि ज़ाहिरी में त पत्थर आहिनि पहाड़ियूं आहिनि अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजा दोस्तो उहे ॿ जबल जेके मस्जिदुल हराम सां गॾो गॾु मके पाक में अॼु बि मौजूद आहिनि उन सफा मरवे के अल्लाह ताला इज्जत अता कई रब फरमायो ए दुनिया वारो मुझो बियूं निशानियूं भी आहिनि पर उन्हनि निशानियुनि मां ही बि मुझो निशानियूं आहिनि हिकिड़ो सफ़ा ॿियो मरवो इहे ॿ जबल आहिनि भला इन्हनि खे इज़त रब छो अता कई आहे छो त इन सफ़ा जे जबल जे मथां चढ़ी करे तुंहिंजे मुंहिंजे नबी मदीने वारे साईं इहे हथड़ा खणी दुआऊं घुरियूं आहिनि अॼु बि इन सफ़ा जबल जे मथे चढ़ी करे जेको भी मुसलमान इन जबल जे मथा चढ़ी करे बैतुल्ला शरीफ दे मुंह करे जेका भी दुआ घुरंदो अल्लाह ताला उहा दुआ जल्दी कबूल अल्लाह ॾेखारींदो तव्हां खे जन ॾिठो आहे उन्हनि खे ख़बर आहे त सफ़ा मरवे जूं पहाड़ियूं कहिड़ियूं आहिनि जन न ॾिठो आहे अल्लाह उन्हनि खे ॾेखारींदो कंहिं कंहिं मदीनो ॾिठो आहे हथ खणे माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह वरी बि ॾेखारींदो ऐं मदीनो अहिड़ो आहे न ख़ुदा जो कसम जन आशिकन ॾिठो उन्हनि खां विसरे नथो हाय हाय दुनिया विसरियो थी वञे पर मदीनो नथो विसरे दिलबर साईं तो फरमाए सुभान अल्लाह चो त मां हिकिड़ी लाइन पढ़ा कीअं भला विसरंदो ओ जन मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो जित हयातुन
नबी मोह जो नाले मिठो किए भला विसरंदो मुंजा दोस्तो वो सफा ऐं मरवो जबल जंहिंजे मथा मदीने वारे साईं पंहिंजा कदम रखिया अल्लाह उन्हनि खे इज्जत अता कई इन सफा ऐं मरवा जे विच में जेको प्लाट आहे इन में हज करण वारो बि ड्रोड़े थो उम्रे करण वारो बि ड्रोड़े थो अल्लाह अकबर कबीरा छाजे करे ड्रोड़े थो जो इन जाए ते अबुल अंबिया हजरत इब्राहिम खलील जी घर वारी हजरत बीबी हाजरा डुकी हुई ड्रोड़ू पातियूं हुयूं अल्लाह ताला के पंहिंजी बानीअ जी इहा सुन्नत एॾी त पसंदि अची वई क़यामत ताईं जेको बि उम्रो करण वञे हज करण अचे भली बैतुल्ला शरीफ जो तवाफ करे नमाज़ूं पढ़े मकाम इब्राहिम वटि नफिल पढ़े सजदा करे पर तेसी ताईं हज मुकमिल न थींदो तेसी ताईं उम्रो मुकमिल न थींदो जेसी ताईं सफ़ाई मरवे जे विच में ड्रोड़ न थी पाए अल्लाह ताला इन्हनि जबलनि खे तॾहिं इज़त अता कई आहे दोस्ताने मोहतरम हे त पहाड़ आहिनि न हिननि में साओ निंड पियो अथई सुजा करीस मदीने तो वञी जा हाणे ईअं न कर यार मुंहिंजी नज़र हर महफ़िल जे माण्हू जे मथां हूंदी आहे अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं निंड कंदे त मूंसां के ॿ जिन अथई उहे मोकिलींदुसि तोखे पाणे उथारे झुमाईंदा चओ सुभान अल्लाह हथ लोड़े चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं जबलनि जी इज़त रब सेखारे थो त पोइ अल्लाह ताला इंसाननि जी इज़त बि सेखारे थो जिन खे अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनायो आहे क़ुरान पढ़ण दिलि चवे थी के कुरान से मोहब्बत आए हाय आए हाय अल्लाह जो कुरान तो फरमाए अला इन औलिया अल्लाह खबरदार जेके मु अल्लाह जा दोस्त आहिनि जेके मु रब जा वली आहिनि मालूम थियो रब बि दोस्ती रखंदो आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला बि दोस्ती रखंदो आहे अल्लाह ताला जेके दोस्त बनाईंदो आहे रब जेके पंहिंजो यार बनाईंदो आहे दुनिया जा इंसानो तव्हां बि दोस्ती रखंदा आहियो असां बि यारियूं रखंदा आहियूं तुंहिंजे दोस्त जी बराबर इज़त वज़ीर आज़म जे दोस्त जी इज्जत है बराबर एमपीए एमएनए जे दोस्त जी इज्जत है एसपी सिपाही एसएचओ जी दोस्त जी इज्जत है बराबर पर जेको रब जो दोस्त है इन जी दुनिया में तरफ इज्जत वधाई आ पर जेकॾहिं मरी दुनिया ता पर्दो करे वनी कब्रुन में पवन तब उते भी अल्लाह ताला इन्हनि जो प्रोटोकॉल करे छॾियो आ रब उते भी इज्जत कई आहे अॼु तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो ऐं ॿुधायो फ़ैसिलो कयो कलंदर सोने खे 100 साल गुज़री विया सदियूं गुज़री वियो सोनो कलंदर शहबाज़ अवा कलंदर के सुञाणियो था कलंदर साईं जो हिकिड़ो लक़ब आहे ऐं नालो आहे मोहम्मद उस्मान छा घणनि खे उस्मान जे नाले ते कावड़ वाहे चवंदा आहिनि तो उस्मान सां असां कोन था ठहूं अड़े जेकॾहिं कलंदर सां प्यार थई त पुट जो नालो बि उस्मान रख खबर पवे अता या तोखे उस्मान इन्हे सा कावड़ नाहे बल्कि नबी जे टे यार मदीने वारे साईं जे न्याणे उस्मान ज़िन्नूरैन जे बारे में मदीने वारे साईं फरमायो उस्मान मुंहिंजो आ मां उस्मान जो आया उस्मान मुमा है मां उस्मान मां आया जंहिंमहिल मदीने वारे साईं पंहिंजी हिकड़ी न्याणी हजरत उस्मान गनी के अलिनिया निकाह करे मुंहिंजा दोस्तो उहा जंहिंमहिल दुनिया तां कुछ टाइम खां पोइ पर्दो करे वई आहे हजरत उस्मान गमगीन आहे साईं जन ॿी पंहिंजी न्याणी बि हजरत उस्मान खे अता था कनि जंहिंमहिल उहा बि वफ़ात करे वई आहे उस्मान सोनो परेशान आहे चेहरो गमगीन आहे साईं दा फरमाइनि ए उस्मान छा चले परेशान अर्ज़ करे तो हबीब अवां जूं न्याणियूं मुंहिंजे निकाह में
में हुयो मुझी वडी इज्जत हुई अवा सा रिश्तो मुझो जुड़ियल हुयो अवा चा मिट्री माइट्री थियल हुई माखे नाज हुयो या रसूल अल्लाह हाणे बई न्याणियूं वफात करे वियूं आहिनि साईं ता फरमान ए उस्मान जिए दुनिया में तू मुसा गड्डो आही क़यामत जे दिहाड़े पे हीअ हबीबन अशद ऐं विची आंगुर मिलाए ॾेखारी त मासा इए गड्डो हूंदे ओ उस्मान अल्लाह ताला तोखे एॾो शान अता कयो आहे जेकॾहिं मूं वटि अञा ॿी न्याणी हुजे हा उहा तोखे परणाए ॾियां आहे न हज़रत उस्मान जो शान ऐं कलंदर जो नालो बि उस्मान आहे हिकड़ा वरी भंग जो कूंडो पी शराब जो गिलास पी करे नशे में हजरत उस्मान के गलाईंदा आहिनि कलंदर सां प्यार कंदा आहिनि अरे जेकॾहिं कलंदर सां तोखे प्यार आहे असांखे बि प्यार आहे असां त उथंदे वेंदे चवंदा आहियूं ओ ख़ुदा जो प्यारो फलारो कलंदर वॾे शान वारो सखारो कलंदर केड़ा केड़ा कलंदर से मोहब्बत रखो था खुदा जो प्यारो अञा सी आयो ही कोने हींअर ही जर्सी पाए मुझे आडो बैठो ही वाह वाह मुझा सोना इहा मूंखे वणे थी मूंखे ॾिजां त मां बलोचिस्तान खयो वञा सुभाणे उते सर्दी घणी आहे ओ खुदा जो प्यारो फलारो कलंदर वॾे शान वारो सघारो कलंदर कलंदर बेहतर कलंदर दिल पर कलंदर सफदर कलंदर मुर्शिद मने जेको उनखे मने जो न उनखे तुंहिंजो मुंहुं आकारो अथड़ो 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 गलो बंद करे वे ये न कर कारो वगो तई जको लहे ही न तो असल में उन फनकार जो हुयो बियो कोन धोतल कोन ये तद यो कलाम चई गलो तो बंद कर मदीने वाले साईं जी महफिल आई न कर यार हे मने जो न उनखे तुंहिंजो मुंहुं आकारो वॾे शान वारो फलारो कलंदर मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जेके पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे मूं अर्ज़ पे कयो अल्लाह ताला उनखे दुनिया में भी इज्जत कब्र में भी इज्जत पर जेकर महशर जो मैदान थींदो मिशकात शरीफ जी हदीस आहे तर्जुमो तो ॿुधाया अल्लाह ताला जा कुछ अहिड़ा बाना हूंदा जेके क़यामत जे ॾिहाड़े जन खे अल्लाह ताला नूर जे मिंबरनि ते वेहारींदो उन्हनि जा चेहरा पिया चमकंदा उन्हनि जा सीना पिया चमकंदा उन्हनि जे बदननि सां लॻल कपिड़ा पिया चमकंदा पो उन्हनि माण्हुनि खे नबी शहीद ॾिसी चवंदा अल्लाह छा तिन्हनि जो शान आहे हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि उहे रीस कंदा उन्हनि माण्हुनि सां त वाह वाह हे नबी आहिनि या शहीद आहिनि पो मलाइकनि खां पुछा कंदा मलाइको ॿुधायो ही केर आहिनि नबी आहिनि या शहीद आहिनि त मलाइक चवंदा ए दुनिया वारो हे नबी न आहिनि हे शहीद न आहिनि बल्कि अल्लाह जा उहे बाना आहिनि जन दुनिया में रब खे राज़ी करे ॾेखारियो जन दुनिया जे अंदर अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हिक ॿिए में मोहब्बत कई ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे उहे आहिनि ओ अल्लाह वारा हाणे तवज्जो ॾे ॿुधा त दस्तगीर खे तो ॾिठो बि नाहे मूं बि नाहे ॾिठो पर हर दिल में भेद दस्तगीर लॻो पियो आहे अन्या हिकड़ो चकर जे नारो हणी भेज दस्तगीर थियो त ज़बान निकरी पवई जोर सां भेज दस्तगीर एड़ो भेज दस्तगीर जो है पिंडाल वजे शैतान भजे तू चवंदे साईं शैतान थी ते ईंदो ई कोन भला शैतान कोन ईंदो तो उन जो घासलेटी थी ईंदो आस पास में तो हूंदो जो भेज दस्तगीर सुभान अल्लाह मुझा दोस्तों अल्लाह ताला उन्हनि वलियन के उते भी शान अता कंदो न उन्हनि के खौफ न गम कुरान जो अगियो हिस्सो आयत जो पढ़ा ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार जेके अल्लाह जा वली आहिनि यानी दोस्त आहिनि न को उन्हनि के खौफ आहे न उहे दुखारा थींदा तफसीर रूहुल बयान वारो लिखे तो अल खौफ अलल मुतवक्किअ वल हुज़न
हुज़्न अलल वाक़े खौफ थींदो आहे ईंदड़ वाक़े जो गम थींदो आहे गुज़िरियल वाक़े जो अल्लाह वारन के न ईंदड़ वाक़े जो खौफ न गुज़िरियल वाक़े जो वरी चो सुभान अल्लाह छो त इहे अल्लाह वारा अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि पो जन जी दोस्ती उन्हनि सां थींदी आहे न उहे बशान वारा मां हिन सॼे जलसे में हिन फ़कीर के घणो सुञाणंदो आहियां माशाअल्लाह साईं अहमद रज़ा त मूंसां गॾु पढ़ियो आहे मदरसतुल मदीना में ऐं साईं मौलाना दाऊद अहमद के बि साईं अहमद रज़ा जे तवस्सुल सां ई सुञाणींदो आहियां इहे बि असांजा इस्लामी भाइर आहिनि दोस्त आहिनि वेझा आहिनि पर जॾहिं पीर भाई मिलंदो आहे न साई चादर वारो त अञा वधीक दिलि ख़ुशि थींदी आहे हिते ईंदो आहियां हिन खे ॾिसंदो आहियां त माशाअल्लाह माशाअल्लाह चो सुभान अल्लाह हे अल्लाह जे वलियन सां दोस्ती जनजी थी वने उहे भी शान वारा बणजी वेंदा आहिनि उहे भी इज्जत वारा बणजी वेंदा आहिनि ओ आला वारा पो ॿुधा छा तुंहिंजी भी दोस्ती आहे वलियन सां या न कंहिंजी सभिनी जी आहे अब आहे त तॾहिं दस्तगीर जी महफ़िल में वेठा आहियो न ऐं हिकड़ा वरी वलियन जखे मञनि ई कोन अब छाजा वली छाजा बाबा छाजा पीर अकेले कमरे में वेही इंटरव्यू वेही दींदा किताब आडो रखे न मदरसे में पढ़िया न हदीस पढ़िया न हदीस जी खबर न कुरान जे तफसीर जी खबर का भी खबर ना है अल्लाह सुन्नन जी बुद्धि जेल में पियो थवाणे धप वेठो करे चो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह दस्तगीर जो शान वलियन जो शान आला हुयो आला आहे ऐं क़यामत ताईं हूंदो जो त वलियन जो शान आला वधायो वहाब मुल्ला जो अलाए छाते मगज़ थियो खराब कटड़ुअ जो अलाए छाते मगज़ थियो खराब ओ परवर पाक जे प्यारन सां अज जंग चनिया जोटरी टिकण टिकाणो पेट विहाणो नियत जनी जी खोटी साईं मां ते पीर परल शाह सकरण में मदरसे में दावत इस्लामी जे मदरसे में पढ़ंदो हुयस अल्हम्दुलिल्लाह असां जे पासे में हुंदो हुनन जो मदरसो पो छा थींदो हुयो असां वट जेको नओ ईंदो हुयो न मदरसे में उन्हे के माशाअल्लाह सफेद वगो ऐं मथे ते दिस्तार ऐं हेड़ी चादर हुंदी हुई हाणे तो सफेद चादर बाहे हेड़ी चादर हुंदी माशाअल्लाह पो उन्हे के उहा पाराए ऐं खुशबू डंदड़ उन्हे के दींदा हुया ऐं आडो लगाईंदो हुनन जे मदरसे में जेको वींदो हुयो न पेरा टोपी लाए उन जी ठोड़ कंदा हुया मुझो रब ख्वार को असा जो डो केड़ो है दस्तगीर जा मुनकिर आयो तवा के रब ख्वार कयो आ असा ता के छा चऊ ओ परवर पाक जे प्यार से अज जंग जनिया जोटरी टिकण टिकाणो पेट विहाणो नियत जनी जी खोटी ओ नथन को बनी मकम में लगल जण जुलाबवा ओ गाड़ी टोपी वालो आखिर में जेको वेठो आ दिस किए पंहिंजा डंदड़ा कढे पियो अल्लाह अल्लाह ये तुझा डंद सलामत रखे छो त मदीने वारे साईं फरमायो जेको मुंहिंजी नात पढ़ंदो इन जी सूरत न बदलबी जेको नात पढ़ंदो इन जा डंद न भजंदा फतो न थींदो अल्हम्दुलिल्लाह तव्हां नात ख़्वान बणजी वञो चो सुभान जोर सा चो सुभान अल्लाह दिलबर साईं तो फरमाए तो तू न मनी तो भली न मन पर असा त मनदा आयूं ओ यारी हमारे पीर संदो सब खैर वंडींदा आयूं सुभान अल्लाह ए कंजो खैर बुधायो कंजो खैरा गालायो कंजो खैरा जेके कन आयन मुझो आवाज जे तई पहुंचे तो हथ लोडे जवाब दे कंजो खैरा
तू न मनी तो भली न मन पर असा त मनदा आयूं यारियां वारे पीर संदो सब खैर वंडींदा आयूं बाकी दिल पर साईं ते कावड़ कन था कलब जन कबाब आ कटड़ू जो लाए छाते मगज थियो खराब आ मुझा दोस्तों उन अल्लाह वारन सा मोहब्बत रखी अथव उन दस्तगीर सा निस्बत आहे त पो बुधो अल्लाह ताला मुझे दस्तगीर जो एड़ो त शान अला कयो आ एड़ो त बाला कयो आ जिनमल मुझे पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी ऐलान फरमायो मुझो ही कदम हर वली जे गर्दन जे मथा आहे उन टाइम ते जमीन ते जेके भी वली हुया उन्हनि चयो त हाओ सोना दस्तगीर तुझो कदम मुझे मथा बराबर आहे पर बुधो बुधो जेके मायरुन जे पेटन जे अंदर हुया वली सगोरा छो त के जमंदे जाम हुंदा आहिनि उन्हनि पेटन में ऐलान कयो हाओ दस्तगीर सोना बराबर तुझो कदम मुझे मथा आहे जेके पीरन जे पुठन में हुया उन्हनि भी ऐलान कयो त गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी करो साथे नजर का पुरानी ओ गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी कर फराशन ते नजर का नूरानी ओ बेड़ो बुढ़ड़िए जो मुर्शिद तो तारो मुर्दो चेहरो करे तो उतारो एड़ी जारी करामत आई कानी करवा साथे नजर का नूरानी चौ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या मोहब्बत सचो सल्लल्लाहु अलैका या उन्हनि वलियन इहो सबक दिनो आ त या अय्युहल्लज़ीन आमनु तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून जे कुरान बुधी दिल ठरी हुजई चो सुभान अल्लाह सुनन जी दिल छो न ठरंदी कुरान बुधण सा छो त एड़ो कलाम सुनन में बुधो ही कोने एड़ो मिठो कलाम सुनन में डिठो ही ना है जेड़ो रब जो कलाम आ मुझा दोस्तों कुरान ब शान वारो त साहिब कुरान ब हिकड़ा कुरान के मञंदा हिकड़ा कुरान के मञंदा नबी के नथा मञन हिकड़ा कुरान के मञन था वलियन के नथा मञन बुधो जेको मानू कुरान जी हिकड़ी आयत जो इनकार करे यानी सजे कुरान जो मुनकिरा के हिकड़े नबी जी नबूवत जो उन जे शान जो इनकारी हुजे यानी सभनी नबियन जो इनकारी के हिकड़े वली जो इनकार करे जण तो सभनी वलियन जो इनकारी असां सुन्नी अल्हम्दुलिल्लाह सजे कुरान सां मोहब्बत रखंदा आहियूं साहिब कुरान सां मोहब्बत रखंदा आहियूं असां नबी के पाण जहिड़ो नथा चऊं असां नबी के बशर कोन था चऊं नबी के ईअं नथा चऊं त वॾे भाउ जी इज़त जेतिरी आहे एतिरी इज़त कयो असांजो अक़ीदो वहाबी वारो न बल्कि सहाबी वारो सुभान अल्लाह के वारो अक़ीदो आहे ॻाल्हायो के वारो अक़ीदो आहे हर सहाबी नबी नारो हाफिज साहब लगाए तो ॾिसां कंहिंजो कंहिंजो अक़ीदो सहाबा वारो आहे हर सहाबी नबी हर सहाबी नबी हर सहाबी नबी सुभान अल्लाह हजरत अनस बिन मालिक वेठो आ मुझा सोना हबीब कदा कदा हजामत भी कराईंदा हुया साईं जे बदन पाक मां खून मुबारक निकतो रत मुबारक निकतो ऐं खून मुबारक में खुशबू हाय हाय मदीने वारे साईं जे पघर में भी खुशबू
हुजूर जो पसीनो भी खुशबूदार हुयो दिलवर साईं तो फरमाए गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में आहे नूर उन जे अखर वही अखर में आहे नूर उन जे अखर वही अखर में हजरत अनस के महबूब पंजो खून मुबारक अता था फरमाइन ए अनस इनके एड़ी जाए ते रखिया जे जाए ते कंहिंजो पैर न लगे इन जी बेहुरमती न थे बेअदबी न थे अनस सुनो सारी सरजमीन मदीने जी घूमियो आगे मगर एड़ी जाए नजर न थी अचे जे जाए ते हुजूर जो खून मुबारक रखे वापस मोटे तो मुझा दोस्तों जड़े जमीन ते नजर का शय कोन आई त जबलन जे मथा चढ़ी वियो आ जबलन ते ॾिठई त हिते बि का एड़ी जाए न आहे छो त जबलन ते बकरियूं जानवर थनार चढ़ी वेंदा आहिनि मूंखे ख़बर आहे मां बलोचिस्तान जा जबल ॾिठा आहिनि मता इते बेहुरमती थिए पोइ जबलन जे अंदर जेके गारू हुयूं उन्हनि जे अंदर घिड़ी वियो उते बि का शइ नज़र न आयुसि खून मुबारक हथ में हुयो खुशबू पई अचे अनस पंहिंजी दिल खां पुछा थो करे दिल ॾे ख़बर पंहिंजे महबूब जो खून मुबारक इते रखजे कहिड़ी हिफ़ाज़त जी जॻह आहे दिल चयो त अनस जेकर चई तो त खून मुबारक जी बेअदबी न थिए इनखे पी छॾ आय हाय आय हाय आय हाय आशिक माशूक जो किस्सो मुहिब महबूब जो दास्तान इश्क वारा मोहब्बत वारा त इहे ही कंदा आहिनि पी छॾई मुंहिंजा दोस्तों वापस मोटी हुजूर जी महफिल में आयो साईं त फरमाइन ए अनस दे ख़बर खून के किथे रखे आयो आ अर्ज करे तो या रसूल अल्लाह एड़ी जाए ते रखे आयो आया जिथे हिफाजत ही हिफाजत आ साईं दा फरमाइन भला बुधाए ते सही अर्ज करे तो या रसूल अल्लाह खून मुबारक जले का बेड़ी जाए शान वारी नजर कोन आई साईं यो खून मुबारक मा जो मां पी छड्यो आ साईं दा फरमाइन ए साहबियो अगर तवा के जमीन ते जन्नती दिसणो आ त अनस के दिसो पो सोने अनस शादी कई ज़ाल के हमल थियो पुत्र जायोस त पोल उन पुत्र में अतर जी खुशबू वरी पुत्र वडो थियो उन जी शादी थी उन के पुत्र जाओ उन मां खुशबू 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 किताबन में अचे तो त 7 पीढ़ियुन ताई अनस जे औलाद में खुशबू ही खुशबू दुनिया वारा पुछा पिया कन ओ अनस दे खबर मक्के जी मंडी में बाहरे मुल्क मां जेको बि सामान ईंदो आहे असा सब चाचे वठंदा आहियूं महंगे में महंगी असा परफ्यूम ॾिठी आ पर जेका तू खुशबू लगाई तो तू जो औलाद लगाए तो एड़ी खुशबू जी असा के खबर नथी पवे अनस सोने जे अखन मां गोढ़ा गड़ी पिया ऐं फरमाई रोई दुनिया वारो एका दुनिया जी खुशबू ना है एका आसमानी खुशबू ना है ए त महबूब मुबारक मुस्तफा जे खून मुबारक जो मौजूज़ो आहे अरे तू नबी मां ऐब तो कढी तू नबी के पाण जहिड़ो तो चवी तो के हया न तो अचे शर्म न तो अचे जे नबी ते कलमो पढ़ी तो उन नबी सां बुग़्ज़ तो रखे आशिक कदा माशूक में ऐब न कढंदो आहे ऐब न गोलींदो आहे अरे तू न मजनू का बि हलियो वे जेके मजनू के दुनिया वारा चवंदा हुया अरे मजनू केड़ी लैला ते आशिक थियो आ जेका रंग जी कारी आ वार घुंडीदार आहे चप थुलाइन केते आशिक थियो त मजनू चवण लगो अड़े दुनिया वारो जेकर लैला के तवा मजनू जे नजर सा दिसो आ तवा के ऐब नजर कोन अचे आ पर छा कया जो तवा के उहे अखियूं न आहिनि मुंहिंजी लैला त हसीनन में हसीन ओ लैला ले हिक मजनू पर मदनी ले सजो मुल्क चरियो अल्लाह लैला ले हिक मजनू ओ अदा ओ मुझा भा रब जो कुरान दो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनु तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा कद्दमत लिगद वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून ए ईमान वारो अल्लाह का डरियो
ॻाल्हायो कंहिंखां टिजो, ॻाल्हायो कंहिंखां। ए ईमान वारो अल्लाह खां टिजो ऐं हर शख्स ॾिसे त उन सुभाणे यानी क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अॻिते छा कराची वेंदा आयो मुंहिंजा दोस्तो, दुबई सऊदी को वञे कुझु न कुझु गॾु करे वेंदा आयो, पर असां ई तव्हां आख़िरत जे लाइ क़ब्र ऐं क़यामत जे लाइ का बि शइ गॾु न कई आहे। दुनिया त गॾु करणु अचे थी, पैसो त गॾु करणु अचे थो, पर यारो ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, अल्लाह खां टिजो। यारी बि मल्हायो, मीलाद बि मल्हायो था, पर रब खां नथा टिजो। जे डप हुजे हा त क़ुरान खां मुंहुं न मोड़ियो हा, जे डप हुजे हा त दीन खां मुंहुं न मोड़ियो हा, जे डप हुजे हा त निमाज़ खां मुंहुं न मोड़ियो। दिल मां ख़ौफ़ मोकिलाए वियो, बस वाह वाह ते ज़ोर। केतिरा हिते वेठा आहिनि, मूंखे त ख़बर न आहे, अल्लाह ॼाणे थो केतिरा आहिनि बेनिमाज़ी आहिनि। अल्लाह तव्हांजे अमलनि खां बाख़बर आहे। रब जो क़ुरान तो फरमाए ऐं तव्हां अल्लाह खां ड्रिजंदा रहो, बेशक अल्लाह तव्हांजे कमनि खां बाख़बर आहे जेके तव्हां कंदा आहियो। ओ अदा ओ प्री प्यारा, तू चाचे खां लिकी तो गुनाह करी दो, मामे खां लिकी तो गुनाह करी दो, मुंहिंजा दोस्तो यारनि मिटनि माइटनि खां लिकी तो गुनाह करी दो, पर रब ॾिसई थो। अल्लाह जी ज़ात ॾिसई। भली तू आकड़ कर, भली वॾाई कर, तू चई तो मूं वटि पैसो आ, तू चई तो मूं वटि दौलत आ, मूंखे कंहिंजी परवाह न आहे, मां ज़मीन ते लोॾे हली तो आकड़ जी, पर तोखे ख़बर आ मदीने वारे साईं फरमायो आ त जेका वॾाई आ आकड़ आ रब खे सूहे थी, इंसान खे न। वॾाई रब जी चादर आ, जेको इन चादर में हथ विझंदो यानी वॾाई कंदो, इहो तबाह थी वेंदो, बर्बाद थी वेंदो। ए हाला वारो, जेकॾहिं वॾाई आहे, तकब्बुर आहे, पंहिंजे सीने मां कढी आजिज़ी इनकिसारी कयो त रब तव्हांखे बि विलायत जा दर्जा ॾेई। अल्लाह जो कुरान फरमाए तो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना, ऐं रहमान जा बाना उहे आहिनि, अल्लाह जा ख़ास बाना उहे आहिनि, जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि त उहे आकड़ जी न, सीनो ताड़े न, बल्कि कीअं कंध करे हलंदा आहिनि, हेठि झुकाए नज़रूं। अमीर अहले सुन्नत न छो नारो लगायो आ त कुफले मदीना, जेके अतारी आयो हथ खणो ॾिसां मां कहिड़ा कहिड़ा ओ तव्हांखे इहो नारो यादि कोने, नारो यादि कोने? कुफले मदीना जारी रहेगा, कुफले मदीना जारी रहेगा। अल्लाह वारनि जी निशानी आ, गर्दन झुकाए, इने में वॾाई बि ख़त्म थींदी, तकब्बुर बि ख़त्म थींदो, ऐं परावन नंगन ते बि नज़र कोन पवंदी। अॼु तू परावा नंग निहारी थो, परावा नंग निहारे ॾिसी थो, ओ अदा या बेहयाई ख़त्म कर पंहिंजो पाण मां, अल्लाह जो ख़ौफ़ धार, मदीने वारे साईं सां मोहब्बत रख। जे हुजूर सां मोहब्बत आहे त 5 वक्त निमाज पढ़। निमाज केड़ा केड़ा पढ़ंदो? माशाअल्लाह, जेके पढ़ंदा आहियो उहे त चओ था, जे ना आहियो पढ़ंदो भला ईद वारी है जनाज़े वारी? माशाअल्लाह, अला मदीनो ॾेखारींदव, अला मदीनो ॾेखारींदव। मुंहिंजा अदा निमाज़ जन्नत जो रस्तो आ, निमाज़ जन्नत जी टिकेट आ, निमाज़ अब्द के महबूद जे करीब कंदी आ, मखलूक के खालिक सां मिलाईंदी आ, निमाज़ बेहयाई खां बचाईंदी आ। हिकिड़ो माण्हू हुयो के पाड़े जी औरत ते आशिक थी पियो, हसीन जमील ते, पर उहा औरत नेक हुई, उन्हने खत लिखई मां तोसां निकाह करण चाहियां थो। उन औरत जवाब में लिखियसि, ओ नौजवान मुंहिंजो शर्त आहे, रे क़बूल करी त मां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां। कहिड़ो शर्त आहे? मुंहिंजा दोस्तो, उन औरत लिखियो त 40 ॾींहं निमाज़ पढ़णी पवंदई। हिन नौजवान क़बूल कयो, मूंखे क़बूल आहे, मां निमाज़ पढ़ंदुसि।
हिकड़ो डी बियो डी 10 डी जिनमल 35 ॾींहं दिया नमाज पढ़ंदो रहियो हिन जो ख्याल मटजी वियो हिन जे दिल जी दुनिया मटजी वई ॾिसो नमाज जो असर हाणे हुन औरत ख़त लिखे से खबर मां निकाह करण चाहियां थी तुंहिंजो ख्याल छा आहे उन नौजवान जवाब ॾिनो ओ मुंहिंजी अदी ओ मुंहिंजी भेण मूंखे अल्लाह जे नमाज में रब जे फर्ज़ में एॾो त लुत्फ़ मिलियो आहे एॾो त कुर्ब मिलियो आहे एॾो त रब जी मारिफत हासिल थी आहे हाणे भली आसमाननि तां हूर लही अचे त बि उन ॾे निहारी नमाज जी बरकत अज तो के नमाज न थी वणे ओ अदा मुझे महबूब फरमायो जेको जानी वाणी हिकड़ी नमाज छडे तो उन जण ते इस्लाम जे जंजीर के टुकड़ा टुकड़ा करे छडे जेके हिकड़ा नमाज नथा पढ़न ॿिया जेके पढ़न था उन्हनि में हिकड़ी वॾी बीमारी आहे केड़ी पाण पढ़ंदा घर वारनि खे न पढ़ाईंदा ज़ाल कपड़ा इस्त्री न करे न त डंडो खणी मथा बीही वेंदेसि अब हाओ या न केड़ा केड़ा ज़ालुनि जा मारियल आयो हथ खणो मां ॾिसां हिकड़ो ब अढाई अब तू त नंढड़ो तुझी शादी कान थई हुंदी बजड़ा माशाअल्लाह हां ओ अदा साल कपड़ा इस्त्री न करे सही धोए न बोड़ में मिर्च सवाया विझे उनके लपाट पे लगाई तो तड़को बजी तो लठ बहानी तो तुझी साल नमाज न पढ़े नौजवान कुरान तो फरमाए वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा रुगे पान पढ़ी तो छाती पियो नमाज पान पढ़ी तो छाती पियो पर पंजे घर वारन के हुकुम उनन के बचाओ तू तो जमीन ते दावत इस्लामी वाला सदाए मदीना छो हणंदा ओ इन कुरान जी आयत ते अमल कंदा हन सदाए मदीना या तस्वीर है जिन वाली आयत मुबारक नाज़िल थी ना तफसीर दुर्रे मंसूर वारो लिखे तो मदीने वाला साईं 8 महीनन ताई हजरत मौला अली जे दर ते वींदा हुया अड़े अली त नमाजी हुयो अली जी घरवारी सैयदा तैयबा ताहिरा बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा एतरी नमाजी हुई जो जिनमल चारे जी रात ईशा जी नमाज पढ़ी ये नफिल शुरू करदी हुई कुरान पढ़दी हुई जिनमल फजर जी आजान इंदी हुई दुआ घुरदी ही रोई ए मुजा मौला जेकर हिन सियारे जे रातियुन के 3 5 के गडाए हिकड़ी रात करी त मोहम्मद जी डाणी का नमाज पढ़ी तुझी इबादत करे दिल सैयदा त नमाजी हुई मौला अली त नमाजी हुयो भला मदीने वारो साईं अली जे दर ते छो वींदो हुयो इहो इन जे लाइ त तव्हां खे सबक मिले त पंहिंजे घर वारनि खे बि नमाज जो चओ नमाज़ूं ना पढ़ी भाऊ इहा केड़ी मुसलमानी नमाज़ूं ना पढ़ीदा इहा केड़ी मुसलमानी करे सजदो पंजे रब खे करे सजदो पंजे रब खे लाहिज पंहिंजी परेशानी वो नमाज़ूं ना पढ़ी भाऊ इहा केड़ी मुसलमानी ओ मुजादा अज तू परेशान अज तू कर्जन जो मारियल दुनिया वारन जे दरन ते भजी तो अज चई तो त पैसो ना आए जे पैसो आए त बरकत ना आए अदा बरकत किए पवे जो तो पंजे रब जे दर के छडे दिनो आ उन मालिक जे दर के छडे दिनो थई जे मालिक जे दर ते नबी झुकिया वली झुकिया दस्तगीर पीरन जो पीर झुकियो जद शैतान पलीत आयो ओ अब्दुल कादिर मां तुझो रब आया हाने तू इबादत न कर मुझे पीरन जे पीर फरमायो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्ला ओ
शैतान पलीत तू शैतान आ जेको मूंखे चवी तो त पंहिंजे रब जी इबादत न कर। इबादत त नबियन के भी माफ न हुई, रसूलन के भी माफ न हुई, वलियन के भी माफ न हुई, मुखे किए तो चवी। पो शैतान पलीत चयो ओ अब्दुल कादिर तोखे तुझे इल्म बचाए वरतो, मुझे दस्तगीर फरमायो ओ निभागा मुखे मुझे इल्म न बचायो बल्कि अल्लाह जे फजल बचायो। ओ अदा मुझो पीरन जो पीर निमाजी हुयो, केतरा साल दस्तगीर सुमणी जे वुजू सा फजर जी नमाज अदा कई। अज तुझी नमाज ते दिल नथी चवे, अज तुझी दाढ़ी रखण ते दिल नथी चवे, अमामो पाइण ते दिल नथी चवे। बुधा तो आखिरत जे केड़ो सामान गड कयो आ, केड़ो समर गड कयो आ, तोखां तो उहो अंधो कमाए वियो जेके मदीने वारे साईं जो दीदार थी वियो। अखियन का नाबीन एक फकीरा पर आहे पक्को निमाजी नेक सालिह आ। मुझा दोस्तों हिकड़ी रात एड़ी आई सर्दी जी मौसम हुई, बारिश भी वडी पई वसे, थधी हवा भी लगे पई उत्तर वारी दखण वारी। मुझा दोस्तों वाह भी लगे पई, घर वारी मानी वेठी पचाए ए खट ते वेठो आ, आज़ान जा आवाज बुधई हय्या अलस सलात हय्या अलल फलाह। जिन आशिक जे कन्नन ते आवाज पुता लठड़ी हथ में खणी जिन उथियो आ, ज़ाल पुछा कयुस मियां किडे तो वनी, चवण लगो तज अल्लाह जे दर ते वनी वेहा तो नमाज पढ़ा तो। घर वारी चयुस ओ मियां सुखन में सदाई नमाज पढ़ी तो, एडी मीह पियो आ, बरसात हले पई, वाव ब लगे पई, अंधो आई मासूर आई, बाहर न पढ़ मस्जिद में अज नमाज न पढ़ जमायत सा, अज घर में वेही पढ़। घर वारी के चवण लगो ओ घर वारी सद सुनी पिरिय जा वाके जे नवरन, सद सुनी पिरिय जा वाके जे नवरन, कुजाड़े खे कर कूड़ी दावा दोस्त सी। ओ घर वारी सुखर में तो सदाई नमाजू पढ़ियूं थम, मस्जिद जा पंधड़ा कया थम, अज दुखियो वक्त आयो हा, अज पंजे रब जे दर ते वनी वेही तो रहा। मुझा दोस्तों लठड़ी खणी घर का बाहर निकतो आ, कुछ विखू अगते हलियो आ, तिरकण आ, पेर घिसकी वैसे हेठ गिरी पियो, टंक भजी पियस, मस्जिद भी वेझे आ, पुठियां घरड़ो भी वेझे आ, टंग भगस त गोडो भजी पियस, ॾाढो दर्द पियो थिएस। दिल का पुछा कयई ए दिलड़ी दे खबर त मस्जिद हलजे या पोइ ते घर हलजे। दिल जवाब ॾिनस ओ फकीर मोटण कम कूड़न जो आहे, घर ॾे न मोट रिणंदो घिसकंदो बि मस्जिद जा हली पंधड़ा कर, मन रब जी मेहरबानी थी पवई। सूर्य आ सिंगार असुल आशिकन जो, मुड़न मोटन मेहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असुल आशिकन के। मुझा दोस्तों रिणंदो जिन मस्जिद में पहुतो आ, शारे जी रात हुई, सुमणी जी नमाज पढ़ी, सजी जमात हली वई, इमाम हलियो वियो। हाणे हे घर कीअं वञे, दर्द वधे पियो। जिन रात जो पोयों पहर थियो आहे, दर्द न जो वथियो आ, मुंह मदीने पाक दे करे, मदीने वारे साईं के सदड़ा तो करे त अझा आलम जा आधार मिठा अघाए आजिज़ जी उछंगार मिठा अझा आलम जा। ओ छपर कीम छॾियो गोली पे
पंहिंजी कजो सच्चा सैयद ही सगदर ते सॼो ओ मुंहिंजा अफ़ाल ॾिसी ईअं मूंखे न छॾियो इन दरजे कुते खे न कर धार मिठा अजा आलम जा मुंहिंजा दोस्तो फ़कीर रात जो पोयों पहरा रोंदो रहियो रड़ंदो रहियो नेठ अख लगी वियसि जेॾीमहिल निंड पियो आहे त ख़्वाब में मदीने वारे जो दीदार हाँ दोस्तो दुआ कयो त रब असांखे उहा अख ॾेखारे जंहिंमें मदीने वारे जो मुखड़ो ॾिसो हुजूर जो जलवो जंहिं ॾिठो न उन खां दुनिया विसरी वेंदी आशिक रोंदा विया रड़ंदा विया त महबूब शल असां ते बि करम फरमायो असां ते बि मेहर कयो मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना मेरी दोस्ती है तुमसे कहीं तुम बदल न जाना तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी बसाना मुझा दोस्तों बस आखिरी वाक्य टाइम पूरो थी वियो आहे तवज्जो कयो मां पंहिंजी तकरीर जी पुजाणी में आया आशिका रोई रोई रड़ी रड़ी सॾड़ा करे करे त मदीने जा मीर सुन मुंहिंजा सॾड़ा आलम जा अमीर ई फकीर तुझे आसरे भिटाई तो चवई मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा कज मोहम्मद मोट ई फकीर तुझे आसरे रोई रोई सुतो आ ख्वाब में मुझे महबूब जी ज़ियारत किया साईं दा फरमाइनो फकीर मुझा आशिक उम्मती छो तो रोई छो तो गमगीन थी हलियात तोखे सीने सां ही पंहिंजे कपड़न मेरन दे पियो ॾिसे वरी महबूब जी वदोहा वारे मुखड़े दे पियो ॾिसे चए पियो किथे मां निकमो गुनहगार किथे इमामुल अंबिया जो चेहरो पाक कीअं महबूब के भाकुर पाया हया पियो अचेस शर्म पियो अचेस ओ आला वारा फकीरन जो कम अल्लाह जे वलियन जो कम थी इहो आहे अल्लाह जे प्यारन जो कम थी इहो आहे जो महबूब के राज़ी करे व्या अरे हू त नेक हुया साले हुया अज तू सदाई मदीने वारे जो उम्मती वरी लिकी लिकी जिनाऊं करी लिकी लिकी जुल्म करी लिकी लिकी बेहयाई जा कम करी मछो पी ॿुधा त क्या मचे ॾियारे मदीने वारे जो साम्हूं कहिड़ो लिकी लिकी तू केड़ा कम तो करी तू तो चवी त मुखे अब्बो कोन तो दिसे मुखे अम्मा कोन थी दिसे चाचो मामो कोन तो दिसे पर या अयो अन्नबी ए गैब जे खबरन ॿुधाइण कुरान सच्चो वो महबूब तोखे ॾिसे थो जॾहिं तो हुजूर तुंहिंजा गुनाह ॾिसंदो हूंदो ॿुधा त गुंबद खज़रा में मुंहिंजे महबूब ते छा गुज़रे है उमिर सारी गुनाहन में विञायुम या रसूल अल्लाह करे सो तो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह ओ मुजादा ओ मुजा भाई फकीर तो के हथ बधी अर्ज करे तो यार मदीने वारे जो उम्मती आही तज गुनाह छड अज खताऊं छड जे गुनाह थी विया आहिनि अज अहद कर त अज खां पोइ माफ़ी वठंदुसि गुनाह जे छा तौबा ताइब थींदे
केड़ा केड़ा आजाद कर जिंदगी गुजरी वही गुनाहन में जिरमले ने के महबूब फरमायो अलिया ए ना आयो नेठ महबूब आया अल्लाहु अकबर कबीरा हुजूर सीने ते सीने सादा मिलाइन मदीने वाला साईं दा फरमाइन केड़ी तकलीफ आ तोखे कि या रसूल अल्लाह मीह वसे पियो घर वारी मन कई त मस्जिद न वञ पर या रसूल अल्लाह छा कया पूरी जिंदगी जमायत का अलावा नमाज न पढ़िया अज तू घर में नमाज पढ़ी तो घर में मेराब मिंबर खड़ी ठाया तई पर जितरा लख हजार घर में मेराब मिंबर ठाई मस्जिद में नमाज पढ़ अफजला छो त वरकऊ मा अर्राकिईन ऐ रुकू कंदरन सा गड वनी रुकू कयो ओ अता नमाज पढ़ हुजूर फरमाइंदा त पूछा जे या रसूल अल्लाह ज़ाल दे विंदस अंधो अगे हुयस या रसूल अल्लाह टंग पे भजी पई हाने दर्द बचे तो पर ज़ाल दे विंदस मेणा दींदी ताना दींदी चवंदी त मन कयो हुयो मैं न वन हाने वेत कारो मुंह कयई या रसूल अल्लाह ज़ाल जे मेणन का बचायो साईं दा फरमाइन घबराए न असा पहुंची विया मुझा सोना हबीब मिस्कीनन जा मददगार आइन यतीमन जा यार आइन या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़ियन आधार तू या हबीब अल्लाह अड़ियन आधार तू मुझा दोस्तो हुजूर ये टंग ते हथ ता पेरस्त टंग सही सलामत दर्द खत्म थी ए यदुल्ला वारे हथ जी बरकत हुजूर ये अखन नाबीन ते ना नूर न होयो अखन ते हथ ता फेरन नूर अची वियो दिसन लगो ज़ाहिर में भी विलायत जा ताज बातिन में भी नूर अची वियस जरमल सुबह थिया सुभान अल्लाह मस्जिद खुशबूदार इमाम दिसे जमायत पुछा करे त केड़ो परफ्यूम लगाई तई केड़ी खुशबू लगाई तई फकीर असा के थोड़ी इस्तेमाल करण जे फकीर चयो अदा मां खुशबू कौन लगाई आ अतर कौन लगाई आ ओ सजो रात वारो वाक्यो बयान करे महबूबन जो बुधाई रोए ब पियो पोत सही परे परे जा मानू दीदार करण पिया ए केंजी बरकता गलायो केंजी बरकता ज़बान सा गलायो केंजी बरकता और नमाज पढ़ंदो केड़ा केड़ा पढ़ंदो अजाहद कयो था पक्का मिठा जे नमाज नथो पढ़ी न इयो पंजो पाण सा जुल्म तो करी तू पढ़ंदे असा के फायदो कोन पहुंचंदो तू न पढ़ंदे असा के नुकसान भी कोन पहुंचंदो पर कुरान तो फरमाए पंजी जान सा जुल्म न कर तू जुल्म कंदे बेनमाजी गुनाहगार वनी जहन्नम में पवंदे इयो जुल्म जुल्म बिन किस्मन जो बयान कयो हिकड़ो बिए ते करण बियो पंजी जान ते इयो आ जो तू बेनमाजी कुरान जे वेझो वनी कोन बन्नी जले तो वट टाइम ओताक जले तो वट टाइम होटल जले तो वट टाइम नमाज ले तो वट टाइम ना अज खां वठी अहद कर त 5 वक्त नमाज पढ़ंदुस चओ इंशाअल्लाह भला चई तो त नमाज सही मां कीए पढ़ा मुजी दिलकारी थी वया गुनाह कंदे कंदे पो दस जए ए मदनी काफला हिता वणन था ना साईं 3 ॾींहंनि जो काफलो बथई हफ्ते जो बउंदई महीने जो बथई 6 महीनन जो बथई साल जो अल्हम्दुलिल्लाह दुनिया जे अंदर माशाअल्लाह चो सुभान अल्लाह वडो पैकेज मिलियो आ पर पो बुधाईंदुस जने सब हथ खणी सुभान अल्लाह चवंदो 6 महीना वरी महीने जो पैकेज आई मथे महीने में हियर तू नियत कर त इंशाअल्लाह इंदड़ महीने में दावत इस्लामी सा गड इन मदनी काफले में मथे महीने में आऊं बहाजुर थी विंदुस बच्चन के छड़े घर के छड़े तू हियर नियत कर भली मौत अची वने सुबह रात तो के मौत अची वने मदनी काफले जो सवाब तुझे खाते में लिख जी वी नियत कयो था केड़ा नियत कयो था मां दिसाज
इन मदनी काफिले में बि अचो ऐं अल्लाह वारनि जी सोबत में अच वञ रखो। मिठा ॾिसो न, चोर सां मिलंदे त चोर बणजंदे, सोनारे वटां सोन मिलंदई, रिज़्की दुकान वारे वटां तोखे उहो सामान मिलंदो, वलियनि जी दरबारुनि तां कचहरी मंझां तोखे मदीने वारे जी मोहबत मिलंदी। हाला वारा ओ फराशन जे ॻोठ वारा तोखे हिकिड़ी दावत ॾियां, मोरे में मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो आस्थानो अथई दरबार आलिया दिलबराबाद शरीफ। हर महीने अंग्रेजी महीने जो पहिरियों आचर ॾींहं जो 11 बजे खां 2 बजे ताईं महफ़िल थींदी आहे। खुदा जो कसम आहे, चोर हुया जेके फौज जे मारुनि खां न सुधरिया, साईं मुंहिंजा अबे अम्मा जी सख्ती सां न सुधरिया, अल्हम्दुलिल्लाह दिलबर साईं जी उन्हनि ते नज़र पई, उन्हनि जी तकदीर मिटजी, सूरत बणजी। ए पुलिस वारो अथव जेको नवाब शाह मां आयो आहे, तो रोती भी केर लॻंदो तव्हांखे के लॻे थो के पुलिस वारो आहे, पर ॾिस चेहरे ते सुहारी, मथो ढकियल, सबज़ चादर, 5 वक्त निमाज, ओता ए वलियन जी निगाह जो कमाल आ। निगाह वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अच वञ रख ए तुझे पाड़े में कोटड़ी में मुझे मुर्शिदन जो आस्थानो आहे, इते किरमल अच दीदार कर, इंशाअल्लाह तोखे भी रंग लगी विंदो। अल्लाह ताला मुझो चवण अवां जो बुधण पंजी बारगाह में